أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم من كان يريد العزة فلله العزة جميعا اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي इमाम अहमद रहमहुल्लाह पंहिंजे मुस्नद जे अंदर सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला खे रिवायत आंदी है। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तक़ूमु साअ हत्ता तज़हरल फितन। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत एसी ताईं क़ाइम कान थींदी जेसी ताईं फितना शुरू न थी वञे ऐं फितननि जी शिद्दत छा हूंदी ऐं फितननि जी ख़तरनाकी होलनाकी छा हूंदी क़यामत खां पहिरीं जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बि माण्हू फितननि न निहारींदो फितना उनखे पाण ॾांहुं छिके वठंदा। हालत इहा बणिजी वेंदी युस्बिहु रजुल मुमिना व युमसी काफ़िरा। सुबुह जेकॾहिं ईमान जी हालत में कई हूंदई त शाम थियण ताईं उहो कुफ्र जे कोटनि में पहुची वेंदो। जेकॾहिं शाम उन ईमान जी हालत में कई आहे त सुबुह थियण ताईं उहो माण्हू कुफ्र में पुॼी वेंदो। इहा फितननि जी शिद्दत हूंदी जंहिंजे अंदरि माण्हूअ जो ईमान सलामत कोन रहंदो। अहिड़ा फितना अहिड़ियूं दोखे वारियूं शयूं अहिड़े दजल ते मबनी शयूं हूंदियूं जेके ईमान खे लोढ़े हलियूं वेंदियूं। उन्हनि फितननि में सभ खां ख़तरनाक फितनूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॿुधायो उहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फितने दज्जाल जो ॿुधायो आहे त इन्हनि फितननि में हिकिड़े मुस्लमान जे लाइ निजात जी वाट कहिड़ी आहे। जंहिं असीं दौर में गुज़रूं पिया हीउ दौर फितननि जो दौर आहे जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओहो फितननि जो दौर ईंदो जो माण्हू यबीउ दीनहू बेअर्ज़ मिन दुनिया दुनिया जे ख़ातिर पंहिंजे दीन खे विकिणे छॾींदो। शेख उसैमीन रहमहुल्लाह बेअर्ज़ मिन दुनिया जी तफ़सीर शरह कंदे ॿुधाए थो त दुनिया जे ख़ातिर माण्हू पंहिंजो दीन विकिणे छॾींदा। आया इन मां मुराद छा आहे? सिर्फ़ दुनिया पैसो सिर्फ़ इहा शइ? शेख रहमहुल्लाह फरमाईंदा सिर्फ़ इहा शइ न बल्कि माण्हूअ खे दीन खपाइण जे लाइ यानी दीन खे छॾण जे लाइ तयारु करण वारी शइ दुनिया बि हूंदी पैसो बि हूंदो उन सां गॾोगॾु शोहरत बि हूंदी हैसियत बि हूंदी संगत ऐं सोहबत बि हूंदी औरत बि हूंदी खोड़ सारा दुनिया जा फितना हूंदा जेके माण्हूअ जे दिलि में एतिरो घर करे वेंदा जो माण्हू दीन खे छॾे वेंदो पर उन्हनि शयुनि खे कोन छॾींदो। एतिरी उन्हनि शयुनि जी मोहबत अची वेंदी। अल्लाह असांजी हालत ते रहम फरमाए। असां जंहिं दौर में गुज़रूं पिया हीउ उहो दौरु आहे जंहिं दौर जे अंदरि माण्हू कसरत सां फितननि सां सुबुह शाम मुक़ाबिलो करे थो। कसरत सुबुह शाम फितना ई फितना। अहिड़नि हालात में माण्हूअ जे लाइ बचा जी वाट कहिड़ी आहे? बचा जी सबील कहिड़ी आहे? बचा जी सबील इहा आहे त हिकु मोमिन मुस्लमान पंहिंजो ताल्लुक़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सेखारियल ॿुधायल दीन सां क़ाइमु रखे। अहादीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजो ताल्लुक़ क़ाइमु रखे। रब्बानी उलमा सां पंहिंजो ताल्लुक़ क़ाइमु रखे। इहा ई बचा जी वाट आहे। ऐं जंहिं माण्हूअ खे इन शइ जो फ़हम बसीरत हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत उन जे ॿुधण जी हिरस उन जे सिखण जी हिरस उनखे सम्झे थो त इहो मामिलो उन जे लाइ एॾो मुबारक मामिलो आहे जो दुनिया जे अंदरि वॾे खां वॾो फितनो बि उनखे बहकाए कोन सघंदो।
वॾे खां वॾो फितनो बि उनखे पंहिंजे लपेट में आणे न सघंदो। उन जे लाइ जो हुन वटि वॾे में वॾो हथियार मौजूदु आहे। उहो हथियार कहिड़ो आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तालीम ॾेखारी, जेका अल्लाह आसमाननि तां नाज़िल कई, उन तालीम सां मुहबत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दजाल जो फितनो हूंदो, इंतिहाई ख़तरनाक फितनो हूंदो, जंहिं वटि हर एतबार सां दुनिया जी जाहो जलाल बि हूंदी, चमक बि हूंदी, स्टेटस ऐं स्टैंडर्ड बि हूंदो, माल ऐं मिल्कियत माया धन दौलत बि हूंदी। हिकिड़े पासे ॾुकार बुख ऐं बदहालीअ जो माहौल हूंदो, ॿिए पासे जेके उन जा पोइ लॻ हूंदा उहे ख़ुशहाली आसूदगियुनि में हूंदा। पोइ उन्हनि लम्हनि में जेको दज्जाल जो इनकार कंदो उहो आज़माइशुनि में मुब्तला थी अञा बहितर तकलीफ़ुनि में ईंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दज्जाल जूं मुख़्तलिफ़ सूरतूं ॿुधायूं त अल्लाह सुब्हानहु व तआला खेसि वॾी ताक़त सां नवाज़ियो। उहो ज़मीन खे हुकुम कंदो, ख़ज़ाना कढ, ज़मीन पंहिंजा ख़ज़ाना ॿाहिरि कढंदी, आसमाननि खां बरसातूं मींहं वसाईंदो। उहो माण्हू अल्लाह हुनखे एतिरी ताक़त ॾींदो जो मारे वरी जियारे बि वठंदो, मारींदो वरी जियारींदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ दज्जाल हिकिड़े मोमिन मुसलमान खे मारींदो। ओ जॾहिं हुन जे साम्हूं ईंदो त अची करे चवंदो, अशहदु अन्नक दज्जाल, ऐं गवाही ॾियां थो त तूं दज्जाल आहीं। दज्जाल हुनखे मारींदो, क़त्ल कंदो, क़त्ल करे वरी हुनखे ज़िंदह कंदो। उथारे चवंदो, हाणे भला ॾे ख़बर, हाणे रब मञी थो या कोन थो मञी? मारण ऐं जियारण त अल्लाह जो अख़्तियार आहे। मूं तोखे हाणे मारियो, वरी तोखे हाणे जियारियो, हाणे मञी थो त आउं रब आहियां या कोन आहियां? चवंदो, अशहदु अन्नक दज्जाल, हाणे त वॾी बसीरत सां चवां थो त तूं दज्जाल आहीं। हाणे त वॾी बसीरत सां चवां थो। चवंदो, छो? कहिड़ी बसीरत हासिल थी वई? चवण लॻो, बसीरत इहा आहे जो हदसना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसहु, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पंहिंजे फरमाननि में तुंहिंजा औसाफ़ ॿुधाया हुआ, उहे औसाफ़ अॼु मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वरिता। अल्लाह जे रसूल ॿुधायो हो, कुर्बे क़यामत तूं ईंदे अल्लाह तोखे ही इख़्तियार ॾेई छॾींदो। अॼु आउं गवाही थो ॾियां, अशहदु अन्नक दज्जाल। छो? हदसना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसहु, अल्लाह जे रसूल पंहिंजे हदीस में ॿुधायो हो, गवाही थो ॾियां फितननि खां बचंदा उहे माण्हू जिन जो हदीस सां ताल्लुक़ हूंदो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि सां ताल्लुक़ हूंदो। उहे मुबारक माण्हू आहिनि जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया में रहंदा फितननि खां महफ़ूज़, दुनिया मां रुख़सत थींदा। इहे माण्हू ईमान जे हालत में रुख़सत थींदा। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लई यशबल मोमिन मिन खैरिन यस्माउ हत्ता यकून मुंतहाहुल जन्नह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लई यशबल मोमिन, मोमिन जेको आहे सो सैर न थींदो आहे कंहिंखां, मिन खैरिन, खैर जे कम खां मोमिन सैर कोन थींदो, हुनजी दिलि कोन भरजंदी आहे, थकिजी बि कोन पवंदो आहे, खैर जो हरीस हूंदो आहे। यस्माउ, जिथे बि दीन जो प्रोग्राम आहे, क़ुरान ऐं हदीस जो पैगाम आहे, अल्लाह ई उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सदाऊं जिथे बुलंद थियनि थियूं, उहो माण्हू फौरन उते पुॼी वञे थो। यस्माउ, शौक़ थो रखे अल्लाह ई उन जे रसूल जे ॿुधायल दीन खे सिखां, शरीयत खे सिखां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ मुबारक माण्हू, हत्ता यकून मुंतहाहुल जन्नह, इन माण्हू जी इंतिहा जन्नत में थींदी, इन माण्हू जी इंतिहा जन्नत में थींदी। मुफ़स्सिरीन वज़ाहत कनि था, शारिहीन वज़ाहत कनि था, मुंतहाहुल जन्नत में मुराद छा आहे? मुराद इहा आहे त इहो माण्हू ता हयात दीन ते इस्तक़ामत सां ज़िंदगी गुज़ारींदो, उनजो ख़ात्मो ख़ात्मा बिल ख़ैर थींदो, ईमान ते उन माण्हू जो ख़ात्मो थींदो, मरण सां ई माण्हू जन्नत में पुॼी वेंदो। हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ जंहिंजो आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए, हदीस सां मुहबत नसीब फ़रमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण जी अल्लाह सुब्हानहु व तआला तौफ़ीक़ अता फ़रमाए।
समझण जी अल्लाह तौफ़ीक़ अता फ़रमाए, अमल जी अल्लाह सुब्हानहू व तआला तौफ़ीक़ अता फ़रमाए। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह पंहिंजे मुस्नद जे अंदरि रिवायत आंदी आहे जेका सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला फ़रमाइनि था। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला फ़रमाइनि था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो दोस्त हो। हिन हदीस जी शरह करण मक़सूद आहे अल्लाह सुब्हानहू व तआला सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन खां पोइ अल्लाह सुब्हानहू व तआला असां सभिनी खे सही सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला फ़रमाइनि था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो दोस्त हो, कान इस्मुहु ज़ाहिरा, उन जो नालो ज़ाहिर हो, बहिराड़ीअ जो माण्हू हो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करण वारो माण्हू हो। ऐं उन शख़्स जी कंडीशन छा हुई, हैत ऐं हालत छा हुई? सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला फ़रमाइनि था वकान रजुल दमीमन, ओ माण्हू शक्ल ऐं शबाहत जे एतबार सां, शक्ल ऐं सूरत जे एतबार सां को घणो ख़ूबसूरत कोन हो। सादी तबियत जो माण्हू हो ऐं सादी सूरत जो माण्हू हो, अभरड़ो इंसान हो। दुनिया जे एतबार सां असीं पंहिंजे लफ़्ज़नि में चऊं त कोझड़ो इंसान हो। ओ माण्हू कान रजुल दमीमन, दमीम चइबो अरबीअ खे जंहिंजी शक्ल सूरत का सुहिणी न हुजे, रंग जो कारो हुजे, अभरड़ो माण्हू हुजे, हलकड़ो हुजे, जिसामत ऐं क़दामत का भली न हुजे, उन माण्हूअ खे अरबीअ में दमीम चइबो आहे। ऐं कैफ़ियत छा हुई? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कंदो। अनस फ़रमाइनि था कान युहिब्बु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कंदो हो ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे सहाबा सां मुहबत कंदा हुआ। इन अंदाज़ सां मुहबत कंदा हुआ जो उन जे इन रंग ऐं रूप खे न बल्कि अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलानिया चवंदा हुआ इन ज़ाहिरन बादियतुना व नहनु हाज़िरूह। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ये दुनिया वारो इन ज़ाहिरन बादियतुना, ही ज़ाहिर जेको आहे सो असांजो बहिराड़ीअ जो दोस्त आहे। व नहनु हाज़िरूह, ऐं असीं हिन जा शहरी दोस्त आहियूं। हू अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बहिराड़ीअ जूं शयूं तोहफ़े तौरु ॾींदो हो ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे शहर जूं शयूं सूखड़ीअ तौरु ॾींदा हो। तहादु तहाबु, इन में बि हिकमत छा आहे? जॾहिं बि हिक ॿिए खे तोहफ़ा ॾिजनि था, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन सां मुहबत वधे थी, मुहबत वधे थी। पंहिंजे भाइरनि खे तोहफ़ा ॾियणु घुरिजनि। तोहफ़ो केरु ॾिए थो ख़ुशीअ सां क़बूल करणु घुरिजे ऐं बदिले में तोहफ़ो ॾियणु घुरिजे। इन्हनि तोहफ़नि सां मुहबतूं वधनि थियूं, मेलान बि वधे थो। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी में सादगी बि हुई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी में आजिज़ी बि हुई। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहो फरमान असांखे नसीहत ऐं दर्स कहिड़ो थो ॾिए त दुनिया जे अंदरि कंहिं बि माण्हूअ खे हक़ीर न सम्झूं, हक़ीर न सम्झूं, बल्कि हर माण्हूअ सां मुहबत कयूं। ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहबत बि कहिड़े अंदाज़ सां कंदा हुआ। सुभान अल्लाह, कुर्बान वञा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहबत जो सहाबा फ़र्क़ु करे कोन सघंदा हुआ त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणे सां घणी मुहबत थो करे ऐं मूं सां कोन थो करे, न बल्कि मुहबत जो आलम इहो जो हर हिकु सहाबी ईअं सम्झंदो हो त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी मूं सां थो मुहबत करे, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी मुहबत कंहिंसां कोन थो करे। अॼु असांजो त हाल इहो आहे जो असां बेहैसियत वालिदैन पंहिंजे औलाद सां बि अहिड़ो सलूक रखंदा आहियूं। अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाए जो बाज़ोकात औलाद जे ज़बाननि मां अल्फाज़ ईंदा आहिनि त बाबे खे फलाणो पुटु प्यारो आहे या बाबे खे फलाणी अदी प्यारी आहे, ऐं एतिरो कोन आहियां जेतिरो फलाणो बाबे खे प्यारो आहे। मगर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहबत जो अंदाज़ छा हो जो हर हिकु सहाबी सम्झंदो हो जो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी मूं सां मुहबत कनि था अहिड़ी कंहिंसां कोन था कनि। अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला ने इहो आलम ॾिसी करे हिकिड़े दफ़े दिलि में ख़्यालु आयो
अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े इनाम सां नवाज़ियो, क़ुराबत ऐं मुहबत सां नवाज़ियो, ख़ुशि थियो ऐं दिलि में ख़्यालु आयो त शायदि अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभ खां घणो प्यारो आहियां, भला अॼु पुछी बि वठां। पुछणु लॻो, हे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अय्यु नास अहब्बु इलैक, ए प्यारा ॿुधायो त सही, भला तव्हांखे सभ खां घणो प्यारो केरु आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आयशा। प्यारो केरु आहे? पाण फरमायो आयशा। मोमिननि जे अम्मा जो ज़िक्र थियो, आयशा जो। अमर चवणु लॻो रज़ी अल्लाह ताला, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, औरतुनि मां न पियो पुछां, मिनर रिजाल, दिलि में ख़्वाहिश हुई अल्लाह जो रसूल मुंहिंजो ज़िक्र कंदा, अञा मुंहिंजो वधीक हाउ ठरंदो, अॼु संदन ज़बानी बि ॿुधां। पाण चवणु लॻो मिनर रिजाल, प्यारा मर्दनि मां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ अबू हा, उन आयशा जो बाबा अबू बकर। पुछो सुम, प्यारा भला पोइ? फरमाई, पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर जो नालो वरितो, पोइ कुझु नाला ॻणाया, ऐं ख़ामोश थियुसि। मूं सोचियो त किथे मुंहिंजो आख़िरी नंबर न हुजे, त अल्लाह जो रसूल जो मुहबत ईअं था कनि जो असीं हर हिकु सम्झे थो त जहिड़ो आऊं प्यारो आहियां अहिड़ो केर बि प्यारो कोन्हे। मुहबत हुई पंहिंजे सहाबा सां, ऐं पोइ सहाबा जी बि मुहबत हुई। जॾहिं माण्हूअ जी दिलि में माण्हुनि जे लाइ मुहबत पैदा थिए थी, हर हिकु माण्हूअ खे इज़त ॾियणु जॾहिं सिखाई वञूं, ॿिए खे शरफ़ ॾियूं, ॿिए खे मान ॾियणु सिखाऊं, अल्लाह जो कसम ॿिए खे मान नथा ॾियूं, पंहिंजे पाण खे मान था ॾियूं। जॾहिं ॿिए खे इज़त ॾींदासूं बदिले में इज़त मिलंदी, ॿिए खे मुहबत ॾींदासूं बदिले में मुहबत मिलंदी। पोइ मुहबत छा हुई? मुहबत छा हुई? जो सहाबा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लथल चेहरे खे बि बर्दाश्त करे कोन सघंदा। लथल चेहरो हुजे सहाबा खां बर्दाश्त कोन थींदो। काइब रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, हिकिड़े दफ़े अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसां त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरे मुबारक जो रंग मूंखे मटियल नज़र अचे पियो, संदन चेहरो लथल आहे। फरमाइनि था, मूं पुछियो, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मालिय अराक मुतग़य्यरा, प्यारा अॼु मूंखे छा थियो आहे? अॼु कैब तव्हांजे चेहरे खे लथल लथल ॾिठे पियो, चेहरो तव्हांजो मटियल मटियल नज़र अचे पियो। मालिय अराक मुतग़य्यरा, प्यारा पैगंबर छा मसइलो आहे? पाण फरमायो, हा कैब, वाकई जेको तूं सम्झी पियो सही आहे। उन जे लाइ जो मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेट में खाइण वारी शइ 2 ॾींहंनि खां कान वई आहे। 2 ॾींहंनि खां मूं खाइण वारी का शइ न खाधी आहे। उन जे लाइ तोखे मुंहिंजो चेहरो वाकई नज़र अचे पियो। जॾहिं कैब या ॻाल्हि ॿुधी, ॼण त कैब जो त हाउ ॾरी पियो, फौरन भॻो। कैब रज़ी अल्लाह ताला जे घर में बि का माया ऐं धन दौलत कोन हुई। कैब खे ख़बर हुई त अॼु कैब जे घर में बि खाइण वारी का शइ कान्हे। सिधो मज़दूरीअ जे ॻोल्हा में पुॻो ऐं भॼंदो हिकिड़े यहूदीअ जे बाग़ में आयो। उते अची करे मज़दूरी कई। मज़दूरी छा हुई? जॾहिं मज़दूर खे ॻोल्हिबो आहे त मज़दूर जी डिमांड हूंदी आहे। जॾहिं मज़दूर पंहिंजो पाण पेश कंदो आहे त पोइ मज़दूर जी डिमांड न हलंदी आहे। जॾहिं मज़दूर कम जो ॻोल्हाऊ हुजे त पोइ साम्हूं वारे जी डिमांड हलंदी आहे, हेतिरा ॾींदोसीं। अॼु कैब खे कुझु बि न पे खतो, कैब खे मज़दूरी ते खती, बदिले में खाइण लाइ का शइ खपे। कैब आयो, चवणु लॻो मज़दूर हाज़िर आहे, मज़दूरी आहे। चवणु लॻो हा मज़दूरी आहे। कहिड़ी मज़दूरी आहे? हिन खूह मां पाणीअ जा डोल भर, हर डोल जे बदिले हिकिड़ी खजी ॾींदोसीं, हिकिड़ी खारक ॾींदोसीं। खूह मां पाणी जो बोको भरे ऐं खजनि खे पाणी ॾे। कैब को तकरार कोन कयो त ज़ालिम खूह मां पाणी जो डोल भरिया, भरे अची खजीअ जे पाणी ॾियां ऐं इन पूरे हिकिड़ी बोल जे बदिले हिकिड़ी खजी थोरी न। सिर्फ़ु ख़वाहिश छा हुई? मज़दूरी मिले ऐं खारकूं मिलनि, खजूर मिले। मज़दूरी कई, जॾहिं ॾिठई कैब रज़ी अल्लाह ताला ते एतिरियूं खारकूं जमा थी वयूं आहिनि जो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाई पंहिंजो पेट भरींदा। कैब रज़ी अल्लाह ताला खणंदो ऐं भॼंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। चवणु लॻा, अल्लाह जे रसूल ही वठो ऐं खाओ प्यारा, तव्हां पंहिंजो पेट भरियो। कैब खां इहा शइ ॾिठी कोन थी थिए। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, अतुहिब्बुनी या कैब?
हिक बि छा मूंसां मुहबत करी थो? चवण लॻो बे अबी अंत व उम्मी, प्यारा कहिड़ियूं त ॻाल्हियूं पुछो, तव्हां त मुंहिंजो अबो अम्मा क़ुर्बान थिए, भला तव्हां खां बि को प्यारो आहे? ही सहाबा जी मोहब्बत हुई, अल्लाह जे रसूल जी मोहब्बत हुई। तॾहिं हिन क़ौम खे अल्लाह फरमायो, ही क़ौम कहिड़ी हुई? ही अरब जी क़ौम क़ौमुल लुद्दो हुई, झगड़ालू क़ौम हुई, वेढ़ाग माण्हू हुआ, ज़रे ज़रे ते विढ़ंदा हुआ त सालनि जा साल विढ़ंदा हुआ। पोइ माण्हू मोहब्बत जे मैदान में एतिरो आयो जो पंहिंजे भाइरनि जे बुखियनि पेटनि खे भरण लाइ पंहिंजूं एतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं, पूरियूं राति बुखनि में सुम्ही रहिया। बदिलो छा? मुंहिंजो भाउ खाई सुम्हे। इहा छा हुई? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हुई, ऐं इन मोहब्बत में तरबियत हुई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां मोहब्बत जा बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इज़हार कंदा हुआ। मोहब्बत जो इज़हार कॾहिं त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बान सां चवंदा हुआ, आऊं तोसां मोहब्बत करियां थो। सैयदना मुआज़ रज़ियल्लाहु तआला खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े 3 दफ़ा फरमायो, वल्लाहि इन्नी लउहिब्बुक, वल्लाहि इन्नी लउहिब्बुक, वल्लाहि इन्नी लउहिब्बुक। 3 दफ़ा फरमायो, मुआज़ अल्लाह जो कसम आऊं तोसां मोहब्बत करियां थो, तोसां मोहब्बत करियां थो, तोसां मोहब्बत करियां थो। मोहब्बत जो अंदाज़ हो। कॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां दिलजोई बि कंदा हो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन पंहिंजे सहाबी ज़ाहिर सां सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला फरमाइनि था, ज़ाहिर बहराड़ी जो माण्हू हो, शहर में पंहिंजूं बहराड़ी जूं शयूं अची खपाईंदो हो, बाज़ार में पंहिंजूं शयूं खपाई पे। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया ऐं अची ज़ाहिर खे ॾिठऊं त पंहिंजो सामान खपाए रहियो आहे। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिस्ता आया, आहिस्ता अची करे ज़ाहिर रज़ियल्लाहु तआला जे पुठियां बीठा। ज़ाहिर ॾिठो कोन। सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला फरमाइनि था, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथड़नि मुबारक खे पोयां अची ज़ाहिर जे अखियुनि ते हथ रखी ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीही रहिया। ज़ाहिर जूं जॾहिं अखियूं बूटियूं, ज़ाहिर चवण लॻो, अरसिलनी मन हाज़ा, ए मुंहिंजूं अखियूं बंदि करण वारा, केर ई मूंखे छॾ, अरसिलनी मूंखे छॾ, केर ई मुंहिंजनि अखियुनि खे पूरण वारा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं अल्फाज़ चया, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होको लॻायो बाज़ार में, मई यश्तरी हाज़ल अब्द, ए बाज़ार वारो, आऊं हिन शख़्स खे खपायां थो, आहे को वठण वारो जो हिन खे मूंखां वठे। अनस रज़ियल्लाहु तआला फरमाइनि था, जॾहिं ज़ाहिर जे कननि ते अल्फाज़ पुगा, मई यश्तरी हाज़ल अब्द, ख़बर पइजी वई खपाइण वारो ॿियो केरु कोन्हे, मुंहिंजो इमाम सैयदुल अव्वलीन वल आख़िरीन मुहम्मद रसूलुल्लाह। खपाइण वारो ॿियो को कोन्हे। अॼु ज़ाहिर तुंहिंजा त भागनि जो तोखे खपाए केरु पियो? मुहम्मद रसूलुल्लाह। अनस रज़ियल्लाहु तआला फरमाइनि था, ज़ाहिर ख़ुशीअ विचां मापियो कोन पे, अलसक ज़हरहु बिसदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजे पुठनि खे ढिरकाए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे छातीअ सां सीने सां मिलाए छॾियो। ख़ुशि थियो। अल्लाह जे रसूल जा हथ बि मुंहिंजे अखियुनि ते, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म बि मुंहिंजे पुठड़नि खे लॻे, संदन छाती मुबारक मुंहिंजे पुठड़नि खे लॻे। अलसक ज़हरहु बिसदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने मुबारक सां पंहिंजनि पुठनि खे मिलाए चवण लॻो, हे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे खपायो त भले खपायो, पर प्यारा ॿुधी वठो, इज़न तजदुनी कासिदा, इज़न तजदुनी कासिदा, ए प्यारा खपायो ज़ाहिर खे को एतिराज़ कोन्हे को, पर ॿुधी वठो तजदुनी कासिदा, ज़ाहिर खे सस्तो लहंदाओ, ज़ाहिर महांगो को अथव। ज़ाहिर को हैसियत वारो माण्हू कोन्हे, न को ज़ाहिर जी का ज़ाहिरी शक्ल अहिड़ी भली का सुहिणी, न को ज़ाहिर जो जिस्म बि कोड़ो सघो भलो, ज़ाहिर अभरड़ो इंसान आ। प्यारा खपायो त भले खपायो, पर अयाम सस्तो, अयाम सस्तो, मुंहिंजी का वॾी माया कोन लॻंदव। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॿुधो पंहिंजे सहाबीअ जो त मुंहिंजो सहाबी केॾो मायूस आहे,
समझे पियो त मुंहिंजी का हैसियत कान्हे। कॾहिं कॾहिं दुनिया में ईअं हूंदो आहे, माण्हू दुनिया में कंहिं ज़ाहिरी हैसियत न मिलण जे करे, दुनिया में शक्लो शबात चङी न हुअण जे करे, रंगो ऐं रूप जे एतबार सां अबरड़ो हुअण जे करे बेज़ाहिरी का हैसियत कान्हे, दुनिया में का सुञाणप कान्हे, का दुनिया में को मक़ाम कोन्हे। माण्हू मायूस थी वेंदो आहे, चवंदो आहे ज़िंदगी कहिड़ी आहे, गुरबत वारी ज़िंदगी आहे, कहिड़ी ज़िंदगी आहे, फलाणो ॾिसो कीअं ज़िंदगी गुज़ारे पियो, फलाणो ॾिसो कीअं ज़िंदगी गुज़ारे पियो। माण्हू मायूस थी वेंदो आहे। इन टाइम ते छा करणु घुरिजे? जंहिंखे ख़बर पवे पई त उन मायूस माण्हू खे दिलदारी ॾे ऐं उनखे ॿुधाए त इहा दुनिया जी शइ कुझु बि कोन्हे का, दुनिया जी शइ कुझु बि कोन्हे। जॾहिं सहाबीअ अल्फाज़ चयो तजिदुनी कासिदा, अल्लाह जे रसूल मूंखे सस्तो रहंदा हो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लस्त बेकासिद, लस्त इंदल्लाहि बेकासिदिन, इंदल्लाहि अंत गाल। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे पाण खे सस्तो चवण वारा ॿुधी वटि तूं हरगिज़ सस्तो कोन्हे, तूं हरगिज़ सस्तो कोन्हे। इंदल्लाहि अंत गाल, अल्लाह वटि तुंहिंजी वॾी क़दुर मंज़िलत आहे, अल्लाह वटि तुंहिंजो वॾो मक़ाम ऐं हैसियत आहे। बिज़ाहिर तुंहिंजी हैत तोखे कहिड़ी बि नज़र अचे, दुनिया वारनि खे तूं कीअं बि नज़र अची, पर अल्लाह वटि तूं इज़त वारो आहीं। अल्लाह जो कसम इज़त वारो उहो आहे जेको अल्लाह वटि इज़त वारो आहे, जेको अल्लाह वटि इज़त वारो आहे। ही दुनिया जो फितनो आहे, ही दुनिया जो माल, दुनिया जो जाहो जलाल, दुनिया जो स्टैंडर्ड ऐं स्टेटस, दुनिया में वॾा माण्हू पी, दुनिया में मुंहिंजी चङनि में सुञाणप हुजे, माण्हू मुंहिंजो नालो सुञाणनि, मुंहिंजी हैसियत हुजे, ॻाल्हि थिए त चार मूंखे सुञाणनि, चार मोटा हाज़िरियूं भरीनि, ही फितनो आहे। माण्हू सम्झे थो त इहा शइ इज़त आहे, कंहिंखे बंगले में ॾिसे पियो सम्झे थो इहा इज़त आहे। अल्लाह जो कसम इहो शरफ़ आहे ई कोन, इहो शरफ़ आहे ई कोन को। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल युति दुनिया मन युहिब्बु मन ला युहिब्बु। ही दुनिया अल्लाह वटि इज़त जो मेयर ई कोन्हे को। अल्लाह दुनिया जॾहिं विरहाई, जॾहिं दुनिया तक़सीम कई, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह दुनिया ॾिनी त उनखे ॾिनई जेको वणियोसि मन युहिब्बु, जेको वणियोसि अल्लाह उनखे बि दुनिया ॾिनी, मन ला युहिब्बु जेको न वणियोसि न अल्लाह उनखे बि ॾेई छॾी। बादशाहत अल्लाह फिरौन खे बि ॾेई छॾी, जंहिं चयो न रब्बुकुम लाला, अल्लाह बादशाह त उनखे बि बनाए छॾियो, खज़ाना त अल्लाह कारून खे बि ॾेई छॾिया। ही हरगिज़ मयारी कोन्हे को। ऐं हरगिज़ जेको माण्हू ग़रीब आहे, जंहिं माण्हूअ जो अभरो हाल आहे, खाइण पीअण लाइ बि पूरो पुनो कोन्हे, इहा बि कॾहिं बि मयार कोन्हे त अल्लाह इन खां कावड़ियल ई नाराज़ आहे, हरगिज़ न। जेकॾहिं इहो मयार हुजे हा हकारत जो, पस्तीअ जो, त अल्लाह जो कसम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरनि में कॾहिं फाका कोन पवंदा। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुख खां कॾहिं ॿाहिरि रोडनि ते, गसनि में, घटनि में पंधु कोन कनि। इमाम मुस्लिम रहमहुल्लाह पंहिंजे सही जे अंदरि रिवायत आंदी आहे, फरमाइनि था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि पहरनि जो पंहिंजे घर खां निकिता। उहो टाइम हो ला यखरुज फीहा वला यल्काहु फीहा अहद। फरमाइनि था अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला खां मरवी आहे, फरमाइनि था अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि लम्हनि में निकिता ला यखरुज फीहा वला यल्काहु फीहा अहद, जो उन टाइम ते न केरु निकिरंदो आहे न ई केरु कंहिंसां मुलाक़ात कंदो आहे। आराम जो घड़ियूं हूंदियूं आहिनि, ॿिनि पहरनि जो टाक मंझंदि जो टाइम। अल्लाह जो रसूल ॿाहिरि निकिता त साम्हूं ॾिठऊं, साम्हूं केरु बीठो आहे? उम्मत जो बादल अंबिया अफ़ज़लुल बशर अबू बकर बीठो आहे। उम्मत जो अफ़ज़ल तरीन इंसान आहे। पूरी इंसानियत में अंबिया खां पोइ जेकॾहिं कंहिं इंसान जी हैसियत ऐं मन खे बता त उहो अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु वारज़ा। उन खां पोइ मक़ामात सैयदना फारूक आज़म जो मक़ाम। इन्हनि ॿिन्ही शख़्सनि खे ॾिठो, ॿई ॿाहिरि बीठा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो, पुछो मा ख़रजकुमा मिन बुयूतिकुमा हाज़िह सा, ए मुंहिंजा साथियो
दियो ख़बर भला हिन टाइम ते तव्हांखे पंहिंजे घर मां कंहिं कढियो कहिड़ी शइ तव्हांखे पंहिंजे घर मां कढियो चवण लॻा अलजो या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुख घरां कढियो बुख अहिड़ी हुई जो खाइण लाइ का शइ कोन हुई पोइ वेही बि न सघियासूं लेटी बि न सघियासूं चइसूं त थोरी चहल कदमी करियूं भला वक़्तु गुज़रे उन जे लाइ निकिता आहियूं अव्हां त असांजो अबो अम्मा क़ुर्बान थिए अव्हीं पंहिंजे घरां छो निकिता आहियो असांखां था पुछो पिया भला अव्हां छो आया आहियो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजा साथियो जेका तव्हांजी कैफ़ियत आहे न मूं मोहम्मद जी उहा कैफ़ियत अल्लाह जो कसम जेकॾहिं दुनिया जो खाधो दुनिया जूं इहे तवानायूं दुनिया जूं हैसियतूं जेकॾहिं इज़त ऐं शरफ़ हुजनि हा त मोहम्मद रसूलुल्लाह उन जा साथी रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन इहे बुखायल कोन निकिरनि हर कंहिंजो मयार ई कोन्हे मयार कहिड़ी आहे शइ मयार इहा आहे जो बानू अल्लाह वटि इज़त वारो बणिजी वञे अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए मन कान युरीदुल इज़्ज़त फलिल्लाहिल इज़्ज़तु जमीअ तव्हां मां जेको माण्हू चाहे थो इज़त खे त पोइ माण्हू ॿुधी वठे त सभु इज़तूं अल्लाह वटि आहिनि सभु इज़तूं अल्लाह वटि आहिनि अल्लाह जंहिंखे चाहींदो तंहिंखे इज़त वारो कंदो पहिरीं शर्त इहा आहे इहा शइ सम्झणु घुरिजे अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाए दुनिया जे अंदरि कंहिं माण्हूअ खे का किथे शरफ़ मिली वियो का हैसियत मिली वई त दुनिया में हिकिड़ो फितनो आहे माण्हू सम्झंदो मुंहिंजो महिनतूं आहिनि मुंहिंजो तवानायूं सरफ़ थियूं आहिनि मूं हीअं कयो मूं हीअं कयो तॾहिं हिते पुॻो आहियां अल्लाह जो कसम दुनिया में जेकॾहिं इज़त मिली आहे त भई इहा अल्लाह जे रहमत जो दलील आहे अल्लाह जी रहमत खां सवाइ केरु कुझु थी नथो सघे केरु कुझु नथो बणिजी सघे इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजे सही जे अंदरि रिवायत आंदी आहे सैयदना मिसवर रज़ियल्लाहु ताला खां सैयदना मिसवर रज़ियल्लाहु ताला फरमाइनि था त जॾहिं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला खे ज़ख़्मी कयो वियो हो ज़ख़्मी हो ज़मीन ते पियल हो पोइ उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला ते हिकिड़ी अजीब बेक़रारीअ वारी कैफ़ियत तारी हुई बेक़रार हो एतिरे में अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा आयो ऐं सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला खे तसल्ली ॾियणु लॻो तसल्ली ॾिनी तसल्ली केॾनि प्यारनि अंदाज़नि में ॾिनी चवणु लॻो अमीरुल मोमिनीन अमी बेक़रार आहियो तव्हां जहिड़ो माण्हू बेक़रार थिए या ॻाल्हि ठहे कान थी तव्हीं के मामूली माण्हू कोन आहियो बल्कि उहे ख़ुशनसीब सादत मंद माण्हू आहियो लक़द सहिबत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फअहसनत सुहबतहु थुम्मा फारक़तु वहु अनकरात तहक़ीक़ तव्हीं तो हे माण्हू आहियो लक़द सहिबत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत ऐं संगत नसीब थी फअहसनत सोबतहु ऐं पोइ हा का ईअं मामूली कोन हुई बल्कि सुहिणी सोबत हुई अहिड़े अंदाज़ सां जो असीं गवाह आहियूं जो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसीं ताईं दुनिया में हुआ तव्हां खां राज़ी हुआ दुनिया मां रुख़सत थिया त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां राज़ी हुआ केरु पियो चवे अब्दुल्लाह इब्न अब्बास पियो चए रज़ियल्लाहु ताला अन्हुमा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट अहल बैत जो शहज़ादो अहल बैत जो शहज़ादो अल्फाज़ छन अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत हासिल थी इन अंदाज में फहसनत सोबतहु थुम्मा फारक़तहु वहु अनकराज अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में रुख़सत थिया इन हाल में जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां राज़ी हुआ अॼु दुनिया में केरु केतिरो दजल करे कंदो रहे चवे त अल्लाह जो रसूल नाराज़ हुआ या सहाबा जूं पाण में अदावतूं हुयूं फितने बाद फितनो फैलाईंदो रहे अल्लाह जो कसम कुरान ऐं हदीस उन जे मुंहं ते मचड़ो आहे ए सहाबा जा फरमान इन शइ ते दलालत कनि था अब्दुल्लाह इब्न अब्बास गवाह है अल्लाह जो रसूल तोखां राज़ी हुआ अल्लाह जो रसूल तोखां राज़ी हुआ सुम्मा साहिबत अबू बकर फहसनत सोबतहु थुम्मा फारक़तहु वहु अनकराज पोइ खिलाफत जो वाॻो अबू बकर जे कुल्हनि ते आयो अबू बकर बि खिलाफत इन अंदाज़ में हलाई
जो तोसां उनजी सोबत जेका रही सा भली रही। दुनिया में अबू बकर हो ज़िंदा त तोसां राज़ी हो, दुनिया में रुख़सत थियो त इन हाल में बहु अनकराज जो तोखां राज़ी हो। पोइ खिलाफ़त जूं वागूं तुंहिंजे कुल्हनि ते आयूं। अमीरुल मोमिनीन तव्हां खिलाफ़त इन अंदाज़ में हलाई आहे, जेकॾहिं हिन हाल में बि तव्हां रुख़सत थी विया हो त गवाहियूं असीं त जिन बि माण्हुनि ते तव्हां हुकूमत कई आहे, मोमिन मुस्लमान त ठहियो, मञण वारा न मञण वारा, जेके तव्हांजे रैयत में रहण वारा सभु माण्हू वहुम अनकराज़ून, जिन ते बि हुकूमत कई थी अमीरुल मोमिनीन सभु तोखां राज़ी आहे। तुंहिंजो इंसाफ़ अदल उन लेवल जो हो जो सभु तोखां राज़ी आहिनि। रुख़सत थिया हो, परवाह न कयो। अल्लाह जो रसूल बि राज़ी हो, अबू बकर बि राज़ी हो, इन हाल में विया हो, असीं सभु तव्हां खां राज़ी आहियूं। चवण लॻो अब्दुल्ला, तो जेके न ही ॻाल्हियूं ॻणायूं, तो चयो अल्लाह जो रसूल बि मूंखां राज़ी हो, अबू बकर बि राज़ी ऐं तव्हीं सभु रैयत वारा बि मूंखां राज़ी हो, त पोइ अब्दुल्ला ॿुधी वठि, लक़द मन्नुन मिनल्लाहि ताला मन बिही अलैहि, उमिरि जो कमाल कोन्हे जेका तूं ॻाल्हि करी पियो। जेकॾहिं वाक़ई इहे सभु शयूं आहिनि त पोइ रब जो अहसान आहे जेको अलाह उमिरि जे मथां कयो। जंहिं मौला उमिरि खे अहिड़ो बनायो, जंहिं मौला उमिरि खे मुहम्मद रसूलुल्लाह जी रिफ़ाक़त ॾिनी, जंहिं अबू बकर जो रफ़ीक बनायो, जंहिं रैयत जो ख़्याल इन अंदाज़ में रखण जी तौफ़ीक़ ॾिनी, हर सादत अल्लाह जे तरफ़ खां इंसान जो पंहिंजो को बि कमाल कोन्हे, को बि कमाल कोन्हे। को इज़तूं अल्लाह जे तरफ़ खां आहिनि। पहिरियों नुक़्तो इहो आहे, मन कान युरीदुल इज़्ज़त फलिल्लाहिल इज़्ज़तु जमीआ, इज़त चाहियूं था त पहिरीं शइ सम्झी वठूं त इज़त ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे। ऐं ॿियो नंबर शइ इज़त मिलंदी कंहिंखे, उहो जेको अल्लाह जो थींदो, जेको अल्लाह जो थींदो, जंहिंजे दिलि में अल्लाह जी मोहबत हूंदी, जंहिंजे दिलि में अल्लाह जे शरीयत जी मोहबत हूंदी, इज़त वारो इहो आहे। अगरचे ज़ाहिरी एतबार सां केतिरो बि भरड़ो हुजे, जे ज़ाहिर से अल्लाह तो के अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लस्त बिकासिद इंदल्लाहि अंत गाल, तू हरगिज़ सस्तो को नहीं, तू हरगिज़ सस्तो को नहीं, अल्लाह वटि तू महंगो ही छो, उन जे लाइ जो तुंहिंजे दिलि में अल्लाह जी मोहबत आहे। तुंहिंजे दिलि में अल्लाह जी मोहबत आहे। अल्लाह जी मोहबत छा आहे? अल्लाह जे दीन जी मोहबत हुजे, अल्लाह जे तौहीद जी मोहबत हुजे, अक़ीदे जी मोहबत हुजे, अक़ीदे जी गैरत हुजे, इहा अल्लाह जी मोहबत आहे। दुनिया जे एतबार सां हर जाइ ते कंप्रोमाइज़ करे सघे थो, पर मोमिन मुस्लमान, गयूर मुस्लमान अल्लाह जे मामले में, दीन जे मामले में कॾहिं कंप्रोमाइज़ कंदो ई कोन्हे, कंदो ई कोन्हे। ज़ात ते आयल तकलीफ़ूं बर्दाश्त करे वेंदो, पर अल्लाह जे दीन जे बारे में बर्दाश्त कोन कंदो। उते समझौतो न हूंदो, उते ॻाल्हि कंहिंजी हूंदी, अल्लाह जे दीन जी ॻाल्हि हूंदी, अल्लाह जे तौहीद जी ॻाल्हि हूंदी। अल्लाह जो कसम दुनिया वारा छा था सम्झनि उन जी परवाह न कंदा। इहा आहे अल्लाह सां मोहबत। दुनिया वारनि ॾे न ॾिसिजे, दुनिया वारा छा था चवनि, फलाणा माण्हू छा चवंदा। अॼु खोड़ सारियूं माण्हुनि खां सुनतूं रहिजी थियूं वञनि, खोड़ सारा दीन जा मामलात रहिजी था वञनि, सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे माण्हू छा सम्झंदा। माण्हू अल्लाह असांजे हाल ते रहम फरमाए, बिज़ाहिरी सुन्नतुनि खे ॾिसूं, ॾाढ़ी जेको माण्हू कूड़े थो, सुन्नतुनि खां मुंहुं मोड़े थो, शलवार पंहिंजी भेजीअ खां हेठि लड़काए थो, उन जे ज़हन ऐं तबियत में ख़्याल में कहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे? का सुन्नत सां दुश्मनी आहे, निफ़रत आहे? हरगिज़ न। पर छा हूंदो आहे, माहौल ऐं माशरे में छा आहे, ॾाढ़ी कूड़ सुहिणो थो लॻे ऐं माहौल में सलवार भेजीअ खां आम आहे, मथे कंदो त माण्हू चवंदा मलड़ो थी वियो आहे। अल्लाहु अकबर। इहा आहे जो असांजी हालत। अल्लाह जो कसम, पोइ ज़िलत उन माण्हू जो मुक़दर बणिजी वेंदी। जंहिं माण्हू जे दिलि में अल्लाह जे लाइ गैरत कोन्हे, जंहिं माण्हू जे दिलि में दीन जे लाइ गैरत कोन्हे, जंहिं माण्हू जे दिलि में मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि लाइ गैरत कान्हे, इहो माण्हू कॾहिं बि फलाह कोन पाईंदो, नाकाम रहंदो, ज़लील थींदो, रुसवा थींदो। कामयाबी कंहिंखे मिलंदी? जंहिं माण्हू जे दिलि में अल्लाह हुन जे रसूल जी मोहबत आहे, हुन जे शरीयत जी मोहबत आहे, अक़ीदे जी मोहबत आहे। सैदना हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला खे, सैदना उमर रज़ी अल्लाह ताला जो दौरे खिलाफत आहे।
फारिस सां ॻाल्हियुनि जे लाइ उमाणियो वियो हो। फारिसनि सां ॻाल्हाइण जे लाइ आयो, वॾे रोब ऐं दबदबे सां आयो, पंहिंजे अंदाज़ सां आयो। उन्हनि फारिसनि वॾो दस्तरखान लॻायो, ठाठ तां वेठा त दुनियावी जाहो जलाल ॾेखारियूं। काफ़र जे दिलि में छा हूंदो आहे? दुनिया जो जाहो जलाल सम्झंदो आहे, इहा शइ आहे। काफ़र इन शइ खे सम्झंदो आहे, इहा अलॻि शइ आहे। त अॼु जो मुस्लमान बि सभु कुझु दुनिया खे थो सम्झे। अॼु असां बि सम्झूं था त जाहो जलाल आहे त सभु कुझु। इहा काफ़रनि जी रिवायत आहे। हू ॿिए खे पंहिंजो स्टैंडर्ड ॾेखारींदा आहिनि, पंहिंजी वॾमाणी पे ॾेखारींदा आहिनि त कहिड़ी शइ ॾेखारींदा आहिनि? दुनिया जो साज़ो सामान ॾेखारींदा आहिनि। हुननि छा कयो? आली क़िस्म जा गालीचा लॻाया, दस्तरखान लॻो। ॻाल्हियुनि जे लाइ मुस्लमान जो नुमाइंदो पियो अचे, जंहिंजे हैबत खां किसरा जा ऐवान लुॾनि पिया। अॼु उन्हनि जो नुमाइंदो आहे, उनखे ॾेखारियूं त असांजी हैबत ऐं ठाठ हुई आहे। जॾहिं खाधे जो दस्तरखान लॻो, खाधे लाइ हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला वेठो, खाईंदे हथ मां गिरह जॾहिं मथे खयो त मानीअ जो गिरह हथ मां किरी पियो, हथ मां किरी पियो। वराए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ऐं सुन्नत यादि अची वई। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत हदीस आहे। जॾहिं खाधे मां खाईंदे हथ मां गिरह किरी पवे, दस्तरखान ते किरी पवे, उनखे खणी करे साफ़ करे उनखे खाओ। हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला उनखे खयो। खाइण जे लाइ साथी वेठो, उन इशारो कयो त थोरो ख़्याल कर, कहिड़ी मजलिस में वेठा आहियूं। ही मौक़ो कोन्हे सुन्नत जो, ही मौक़ो कोन्हे सुन्नत अमल जो। किथे ही माण्हू सम्झनि न त मुस्लमान एॾा बुखिया आहिनि जो किरियल गिरह बि कोन था छॾीनि। ज़ाहिर हूंदो आहे न, माण्हू छा चवंदा? अॼु माण्हू दुनिया वारनि खे ॾिसंदो आहे, अलाह खे कोन।